सब महंगाई गरीब आवाम ते असांजी IMF हर दफ़े तव्हांखे ॾसींदो आहे IMF बि चवंदी आहे त बा जेको आहे सो ग़रीबनि जो पेट्रोल महांगो कयो ग़रीबनि खे जीअण न ॾियो हाणे असेंबली जे मेंबरनि जी सेनेटरनि जी सभिनी जी पघार वधंदी वई उते IMF नथी चए जजनि जनरलनि जी पघारूं 100% वधायो उते IMF नथी चए ग़रीब मुलाज़िम जी पघार ते IMF जी नज़र आहे वाह जो तव्हांजो कमाल आहे तव्हांजी IMF जो पेट्रोल हेॾो पहुतो आहे जहाज़ जो तेल 110 रुपया लहे ऐं हे पेट्रोल जेको ग़रीब माण्हू हले वापराए थो इहो 5 रुपया थो लहे ज़ुल्म जी त इंतिहा आहे कायदे मिलत इस्लामिया मौलाना फज़ल रहमान अॻे बि महांगाई ख़िलाफ़ एहतजाज जा ऐलान कया पर छा हो अमेरिका ऐं ईरान मुज़ाकरात हलनि पिया पोइ हुकूमत जॾहिं मौलाना खे वञी दर ते अर्ज़ु कयो त साईं ॿाहिरियुनि मुल्कनि वारा ईंदा ऐं उते असांजो मुल्क जो इमेज ख़राबु थींदो मौलाना चयो सही था चओ ऐं जेकॾहिं फ़लस्तीन जी जंग ख़तमु थिए ईरान ऐं अमेरिका जी जंग ख़तमु थिए त उहे बि असांजा मुल्क आहिनि असांजा ॿाहिरि आहिनि बिरादर इस्लामी ईरान मुल्क आहे जेकॾहिं उते जंग ख़तमु थिए थी त असांखे सुठो अमल आहे मौलाना पंहिंजा एहतजाज मुज़ाहिरा मौखर कया ख़तमु न कया पोइते कया ख़तमु न कया हाणे कुझु माण्हू ॾेढरनि वांगुरु था अचनि अब किथे आहे मौलाना निकिरे महांगाई लाइ मौलाना निकिरे ज़ुल्म लाइ मौलाना निकिरे बाक़ी वोट मौलाना तव्हांजो कमु सियासत न आहे महांगाई वोट तव्हां ॿियनि खे ॾियो वोट दाल जी प्लेट ते ॾियो वोट बिरयानी जी प्लेट ते ॾियो बाक़ी निकिरे त मौलाना जो कमु आहे निकिरणु ज़ुल्म जी का इंतिहा आहे हाणे दाऊं कंदड़ बा मौलाना किथे आहे तव्हांजा भला वात मुंग दरियलनि जा हुन जेकॾहिं सॼे पाकिस्तान जे ज़िले हेडक्वार्टर में अॼु जुमे जे ॾींहुं एहतजाज जा ऐलान कया त तव्हां बि गॾिजी पओ आहे मक़सदु त साॻियो आहे अवाम जी ख़िदमत आहे न मक़सदु ॿियो कहिड़ो मक़सदु आहे उते ॻाल्हाइणु चुप बसि बाक़ी रुगो दाह करणु उलमा जे ख़िलाफ़ ॻाल्हाइणु ज़बान दराज़ी करणु जेकॾहिं जिते ज़ुल्म थियो आहे उते उलमा ॻाल्हायो तंहिंजे करे अॼु नवाब शाह में बि थियो लाहौर में त बहितरीन उते कमु कयो जमीयत उलमा इस्लाम जे वर्करनि कल्ह महांगाई ख़िलाफ़ वॾी हिकिड़ी कैंप कयूं तमामु मकातब फ़िक्र खे गॾु कयूं वुकला खे गॾु कयूं ताजिर बिरादरी खे गॾु कयूं अॼु उहे वरी 5 बजे शाम जो लाहौर प्रेस क्लब ते आहे इनकलाब उते पंजाब में सभु कुझु उतां ई थींदो आहे असां वारा हे सूबा सिंध बलोचिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा उन्हनि खे इज़ाफ़ी आहिनि उहो ठाहिनि बि उते ड्राइनि बि उते सभिनी जो कमु उते ई पियो हले उतां जी अवाम जे सुजाग थी पवे त पोइ इनकलाब तकिड़ो ईंदो तंहिंजे करे असां बि थोरो उथूं पाणे ईंदमि हो त कुझु आऊं बि अॻु भरी थियां उलमा दाहूं कंदा ज़ुल्म जी इंतिहा आहे ख़ैबर पख्तूनख्वा जी छोकिरी अगवा कई आहे कचे जे डाकुनि ऐं उनजी माउ पिनी सीनी 5 लख खणी आई आहे उन सां ज़्यादती अलॻि कयूं छोकिरी हुनजे मुंहं ते खपाए छॾियो इहो असांजी सिंध जो इमेज वञे पियो ॿियनि सूबनि में बलोचिस्तान जे बुगटी कबीले जो छोकिरो अगवा कयूं उहे जो लथा त मिंट में तव्हां छोकिरो बाज़ियाब कराए छॾियो छो बलोचनि खां तव्हां हुननि चयो बसि सिंध हुकूमत कुझु न कंदी असां पाण था पलांद वठूं उहे रुगो पोता मस अब छोकिरो बाज़ियाब थी वियो SCP बाज़ियाब कराए छॾियो SP साहिबु बाज़ियाब कराए छॾियो वाह वाह नियाणियूं तव्हां अगवा कयो इहो तव्हांजो उन्हनि सां ज़्यादतियूं कयो इहो तव्हांजो कहिड़ो वॾो आहे इहे पाणे नथा कनि इन्हनि खे हुकूमत जी सरबराही आहे तव्हां वटां केॾा जेको आहे सो धाड़ियल तव्हांजे कंट्रोल में न आहिनि अवाम रोए पई रड़े पई नियाणियुनि सां वॾेरा ज़्यादतियूं पिया कनि दाहूं पियूं थियनि तव्हांजे दिमाग़ ते का जुई बि नथी चुरे इहो ज़ुल्म नेठि तव्हांजी तबाही जो सबबु बणिबो इहो ज़ुल्म क़ाइदे मिलत इस्लामिया कराची में बि ॿुधायो चई त तव्हां जेके हथ विधो आहे न उहे सभु करप्ट आहिनि पर जेकॾहिं तव्हां उलमा जी शफ़ाफ़ क़यादत जे आॾो आहियो त पोइ तव्हांजे सवाइ हलाकत जे ॿियो कंहिंखे न ॾींदव पंहिंजे हलाकत खे दावत ॾींदव इहे चोर धाड़ियल रहज़न पालीन असांजा चङा मुड़ुस था ही मिंबर रसूल इन हक़ जे लाइ आहे ख़ामोश न थीबो गूंगो शैतान थी केसि ताईं रहंदव ख़ामोशी बसि पंहिंजे ज़िंदगी लाइ पाण खावां मां पाण जे लाइ छाजे लाइ माण्हू ख़ामोश थो रहे हुब दुनिया व कराहियतुल मौत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया क़यामत जे ॾियारे मुस्लमान ते हर तरफ़ खां यलगार थींदी हर तरफ़ खां हुनखे थींदी पोइ साहबा अर्ज़ु कयो साईं छा असां थोरा हूंदासीं छा पाण फरमायो न घणा हूंदा चई पोइ छो भला हर को असांखे मारींदो पियो हींअर बि मुस्लमान घणा आहिनि जिथां किथां असां ते यलगार थिए पई छो असांखे मारींदा पाण फरमायो हुब दुनिया व कराहियतुल मौत दुनिया जी मोहबत ऐं मौत खां नफ़रत तव्हां में अची वेंदी तॾहिं हर को पियो मारींदो अॼु मां जेकॾहिं ॻाल्हाईंदुसि आऊं खजी वेंदुसि मां मुंहिंजा फ़ाइदा घटिजी वेंदा नौकरियूं न मिलंदियूं वॾेरो मुजेरी सरदार भोतार चौधरी रईस मूंखां कावड़जी वियो त मूंखे नुक़सान थी पवंदा बसि इहा ई लालच आहे ॿियो छा आहे असां वारो दिमाग़ अची हिते पहुतो आहे दोस्तो जेकॾहिं ख़ामोश रहंदा त मरंदा ख़ामोश रहंदा त मरंदा तंहिंजे करे
पंहिंजे पाण खे हक़ लाइ आवाज़ लाइ उथारियूं। जेकॾहिं ख़ामोश रहियासीं त पोइ नसुल असांजा तबाह थी वेंदा। ही कंधु झुकी वियो त पूरो ख़ानदान ई नसुल झुकी वेंदो। जे ही कंधु करबला जे शहीदनि वांगुरु कपियो त ख़ानदान आज़ादु थी पवंदो। ग़ुलामी असां न कल्ह क़बूल कई, न अॼु क़बूल कई आहे। अलाह साईं असांखे माउ जे पेट मां आज़ादु करे ॾियणो आहे, ग़ुलाम करे न ॾियणो। हुरियत आज़ादी असांजो हक़ आहे। आज़ाद माण्हू ॻाल्हाईंदो, ग़ुलाम माण्हू न ॻाल्हाईंदो। जे जान वई हक़ सच तां, क़ौम ऐं मुल्क ऐं मिलत तां, दीन ऐं धरतीअ तां जे जान वई त इहो सौदो सस्तो आहे, इहो महांगो न आहे। बाक़ी उलमा ते धरको टेकण लाइ तयारु आहे। ॿ मौलवियुनि खे न वोट ॾिबो न कुझु, बाक़ी ॿ मौलवी उथो, सभई तव्हां ॻाल्हायो, तव्हां बि त उथो, तव्हां सां बि ज़ुल्म थिए पियो। अमुन टिनि लफ़्ज़नि जो, टिनि अखरनि जो मजमू आहे। जेकॾहिं अमुन नथो मिले त केरु रहंदो? न असां वटि हिंदू महफ़ूज़, न को सिख महफ़ूज़, न ईसाई महफ़ूज़, न मुस्लमान महफ़ूज़, न ग़रीब महफ़ूज़। हर जाइ ते इहे धाड़ियल बि रुॻो ग़रीब माण्हुनि जूं न्याणियूं था खणनि पिया। कंहिं वॾेरे MN MP जो थो खणनि, न छो नथा खणनि? कंहिं जज जनरल जो छोरो थो खणनि, उहो नथो खजे। अगवा बि ग़रीब पियो थिए, मरे बि ग़रीब थो, न्याणियूं बि ग़रीबनि जूं पियूं कटिजनि, लुटिजनि बि इज़तूं ग़रीबनि जूं पियूं। अजीब लाजिक आहे, सम्झ में नथी अचे। माना इहे जंहिंजी नथा खणनि हुन सां ॿधल आहिनि। इन में का ॿी ॻाल्हि न आहे त तव्हां सम्झायो। अब कंहिं चीफ जस्टिस, कंहिं आर्मी चीफ जो को छोरो खॼो हुजे, उनजा को कंहिं जनरल, कंहिं कर्नल जो माण्हू खॼो हुजे, न उहो कुझु बि न। ग़रीब माण्हू खॼनि बि पिया, मरजनि बि पिया, लुटजनि बि पिया। असां वारो कानून आहे ईअं बसि मच्छरदानी वांगुरु डांद ऐं घोड़ो त टिपियो थो वञे, रुॻो मच्छर खे रोकियो बीठा आहिनि। ऐं इन ज़ालिम खे ताक़त असां ग़रीबनि ख़ामोशीअ करे ॾिनी आहे। जेकॾहिं असां उथी पियासीं त ज़ालिम भॼण ते मजबूर थी पवंदा। ऐं जिदोजहद ते असां यकीन कयूं था। ख़ामोशी इहा जेका आहे सा इस्लाम में बि कोन्हे का। हक़ ऐं सच जो अलम बुलंद कबो रहबो, ज़िंदह जान रही त इनशा अल्लाह फ़ाइदो आहे। जेकॾहिं इन हक़ जी पादाश में जान वञे थी त इहा बि शहादत आहे। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इन हक़ सच वारनि आलिमनि जो साथ नसीब करे, हक़ सच वारनि सां बीहण जी तौफ़ीक़ ॾिए, डिॼण बुज़दिलनि खां, ग़ुलामनि खां आज़ादी ॾियारे। वाख़िर दावाना।